ज़ाती सवाल पुछना सी तव्हांजी 7 सालनि जी उमिरि में तव्हां फरमायो शादी थी पोइ शादी तव्हांजी हिकिड़ी या 2 शादियूं कयो ज़िंदगी औलाद केतिरो थियो 5 2 पुट 3 नियाणियूं अच्छा पुटनि जो तारीफ़ करायो पूरो सी अमीर हैदर ऐं इमदाद मोहम्मद तव्हांजे लाइ बि चवंदा त तव्हां बि हुस्न खे तमामु घणो पसंदि कयो आहे किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे दयारे दिलि ऐं दास्तान मोहबत यानी दिलि जो दुनिया ऐं महबत जा किसा उन में किताब हिकिड़ो वॾो लिखियो अथमि उन में कीअं इश्क में फाथुसि छा बि थियो कंहिं ते सॼो लिखियो अथमि इहो पढ़ंदव त ख़बर पइजी वेंदी हुस्न छा थींदो आहे इश्क छा थींदो आहे इश्क जा दर्जा कहिड़ा थींदा आहिनि सभिनि ते मूं ज़िक्र कयो आहे त हुस्न जेको थींदो आहे सो लामुतनाही जज़्बे कशिश आहे यानी जंहिंजी हद जी हिसाब न हुजे ऐं इश्क जेको आहे सो उन पैदावार आहे ऐं कीअं थो पैदा थिए सो ई सादत बज़ोर बाज़ूनी इस्ता न बख़्शत ख़ुदा आहिनि मोशन इहा ख़ुदा जे माण्हुनि जे हथ में कान्हे जंहिंजी ख़ुदा कंहिंखे बख़्श थिए ऐं कंहिंखे ख़ुदा जी तरफ़ां न थिए ॾात मिले या ॾात आहे पर इश्क मजाज़ आहे इश्क में पहिरीं मजाज़ आहे मजाज़ जा 3 दर्जा थींदा आहिनि हिकिड़ो मजाज़ जो दर्जो आहे जंहिंमें जीअं मूं महिल राणे जे लाइ रातियूं बि आहे ॾींहुं कंदी ॿियो मजाज़ जो दर्जो जेको आहे सो आहे जीअं मारू ऐं मलीर लाइ रोअंदी ऐं पिटींदी हुन में तफ़ावत आहे हू शख़्सी मोहबत आहे हू जेका आहे गैर शख़्सी मोहबत आहे गैर शख़्सी मोहबत यानी वतन ऐं क़ौम जे लाइ मारूअ जी मोहबत जेका आहे वतन ऐं क़ौम जे लाइ हुई पोइ मूं लिखियो आहे त इश्क हर हिकु इश्क में जॾहिं मूं थिए कयो त पोइ लाओ बुल आफ़लीन क़ुर में लिखियो पियो आहे त आऊं फना थींदड़ शइ ते मोहबत न कंदो आहियां पोइ जॾहिं ॾिठुमि त हीअ शयूं जेके आहिनि ज़ाहिरी हुस्न जेको आहे सो घटिजी थो वञे सुबतूं मटिजी थियूं वञनि मरण खां पोइ हुनजी ताक़त घटिजी थी वञे वग़ैरह वग़ैरह तंहिंखां पोइ लिखियो त हिकु दाइमी इश्क जेको आहे सो मुख़्तलिफ़ मदार जे मां गुज़रे थो शख़्सी गैर शख़्सी ऐं हक़ीक़ी पोइ किताब पढ़ण जो लाइक़ु थो माशाअल्लाह साईं अॼुकल्ह साईं तव्हांजा 24 कलाक कीअं था गुज़रनि हीअ वेठा आहिनि शागिर्द वेठा आहिनि सभु वेठा आहिनि आम कचहरी वेठी आहे किताब वेठो आहे हाणे हिकिड़ो किताबु खणी आयुसि हुते हिंदुस्तान मां सो मिस्टर कंहिं लिखियो आहे ॾुधेजा सिंध जो सैलानी इहो किताबु लिखियलु हो 50-60 साल 70 साल अॻे भेरूमल महरचंद जो सो इंडिया जी गवर्नमेंट स्पेशल गवर्नमेंट ऑर्डिनेंस पास करे जो आहे त सिंधी किताब छपजनि ख़र्चु सॼो गवर्नमेंट ऑफ इंडिया ॾींदी धारिया माण्हू जिन जो सिंधीअ सां वास्तो कोन्हे जिन ते सिंध मुल्क कोन्हे पर जेको नेशनल एंथम अथनि क़ौमी तरानू जेको आहे तंहिंमें सिंध पंजाब बंगाल मराठा जनसंघ धन है भारग भागवत था ऐं उन में अञा सिंध रखियो वेठा आहिनि ऐं उन में सिंधी ॿोली नोट जेको रुपए जो नोट आहे त सिंधी ॿोलीअ में लिखियो पियो आहे त रिकग्नाइज़ लैंग्वेज आहे ऐं सिंधीअ में अखर पिया आहिनि
हुन नोट ते, हर हिकु नोट ते हिकिड़ी छोकिरियूं आयूं मूं वटि, आउं वेठोसि अस्पताल में, 7 छोकिरियूं सिंधियाणियूं, 8 वरे खां सभु हेठि, हिकिड़ी वॾी हुई सो हुनखे नौकर न अचनि कोन थियनि, साईं चवनि थियूं नारा हणंदुसि, बाबा छॾियो न चवंदो आयूं। सुवाल पुछऊं 4, हिकिड़ो पुछऊं साईं असां कहिड़ो गुनाह कयो आहे जो असांखे ख़ुदा साईं पंजाब पंहिंजे ग़ुलामीअ में खणी छॾियो आहे। वॾो सुवाल हो, हुयूं नंढियूं छोकिरियूं, बाबा तई आहियूं नंढियूं, तव्हांखे एतिरो सम्झ कान्हे जो आउं तव्हांखे भई किसो तारीख़ या ॿियो ते ॿुधायां, मुख़्तसिर ॻाल्हियुनि में, स्टोरीज़ में, ॻाल्हियुनि में तव्हांखे ॿुधायां थो। चऊं ॿुधाए, मूं चयो दिल्लीअ जो बादशाह हो मोहम्मद शाह, पोइ हुन ते नादर शाह वञी चाह काह करे पियो हुन किले में वञी हाज़िर थियो, पोइ मथां बीही दीदा ए इबरत कुशा कुदरत ए हकरा बि, अखियूं खोल ॾिस त छा मां छा थी वियो आहे, हिकिड़ो डाकू हाणे ॾिसो तुंहिंजे दिल्लीअ जे तख़्त ते अची मथां बीही रहियो आहे, तुंहिंजो शाम ते अमाल मां सूरत ते नज़र में असांजे अमरनि जी शर्म न आहे जो हीअ वरितई अथसि, न त केॾा नंदर छा केॾा आऊं। सो मूं चयो बाबा असांजे पंहिंजे अमरनि जी शामत आहे जो असीं ग़ुलाम थिया आहियूं 50-50। पोइ माना ॿियो सुवालु, इहो छाजे करे ईअं थियो आहे, मूं चयोमांसि त ॿियो बि मिसाल थो ॿुधायांव, कहिड़ो, मूं चयो ॿाराड़ीअ में माण्हू ॿकरियूं चारींदा आहिनि, पोइ शाम जो ॿकरियूं चारे पोइ हिकिड़ो लोड़ो वॾो करे रखी छॾींदा आहिनि, उन में अंदरि विझी पोइ 2 टाऊं दर ॾेई कुतो दर ते विहारे छॾींदा आहिनि, त पोइ बगर बगर या चोर वोर न अचे। हिकिड़े ॾींहुं ऐं भाइटियो खे चयो चाचे त बाबा वञी ॾिसी अच त को ॿकरियुनि जे वारे जे ॿाहिरां त को आयो कोन, त हुन जे चाचे खे ॿुधायो चाचा अॼु ॾिठुमि त पंहिंजे वारे जे ॿाहिरां गिदड़नि जा पेर ॾिसण में आया। चई त बाबा पंहिंजा कुता थिया आहिनि भाड़ी गिदड़नि जी मज़ा न जो असां वटि अचनि, वरी पाम सलाह करे चयो माना इन मां निकिरण जो कहिड़ी तरह सां निकिरिजे। मूं चयोमांसि आऊं वन जूं जॾहिं ठही तॾहिं वियोसि जेल में, पोइ हिकिड़ो मोहम्मद साहिब हकीम आहे असांजे ॻोठ जो, तंहिं हिकिड़ो ख़त लिखी मोकिलियो जेल में, सो तव्हांखे ॿुधायां थो त छा हो हुनजो, मां कीअं रो न कीअं रड़ मां कीअं करदा हूं, आधी राति उथी करे ॿई खणिज ॿाहूं, जंहिंसां नथी लाहूं सो मुंहुं बि मिलंदी ॿाहुं। मूं चयो हाणे ॿियो इलाजु को कोन्हे, इहो आहे त आधी राति उथी करे ॿई खणियूं ॿाहूं, ख़ुदा साईं असांखे हिन मुसीबत मां टार। छोकिरियुनि मूंखे चयो साईं असीं त तव्हां त वॾा आहियो पीर सैद लीडर, असीं छोकिरियूं नंढियूं स्कूल जूं पढ़ंदियूं, असांजो कहिड़ो वसु हलंदो। मूं चयोमांसि त तव्हांजो वसु घणो हलंदो, पोइ ॿुधायोमान त असांजे हारी आहिनि 3 में हिकिड़ो हारी सो ॿिए हारीअ जी धीउ खणी वियो, भॼाए वियो, उहो आया मूं वटि, हुन हारनि खे चयुमि साईं उहो भॼी वियो आहे मुल्क छॾे, असीं कीअं वराईंदासीं, मुंहिंजो सभु लॾियो। पोइ पीर आंदऊं, सैद आंदऊं, सरदार आंदऊं, मुला आंदऊं, साईं असांखे सभिनी खे लाहे उन्हनि खे उहे जेके 2-3 घर जंहिंने मुछड़ाई कई आहे उन्हनि खे लाहे सॼे ॻोठ खे ॾोढो कयो। मूं चयो न, हिकिड़े ॾींहुं 3 ज़ालूं आयूं, उन्हनि चयो त 4 ज़ालूं आहिनि, उन्हनि चयो साईं असीं मेन थी आया आहियूं त असांखे न लड़ायो। मूं चयो माई तव्हां छा थींदियूं आहिनि, कहिड़ी शइ थींदियूं आहिनि, तव्हांजा पीर आया, सैद आया, सरदार आया, मुला आया, त सभिनी जी मिनतूं कयूं छॾियो, ऐं उन्हनि सभिनी खे माफ़ु कोन, तव्हां वरी हुन खां मथे आहियो छा,
त हिकिड़ी माईअ चयो त हा साईं असीं सभिनी उन खां मथे आहियूं। मूंखे वरी अजीब क्यूरियोसिटी थी, मुंहिंजो हीअ सईदनि पीरनि ज़मीदारनि सभिनी खां मुननि खां मायूं मथे थी, मुंहिंजो कीअं? हे ॿारहाड़ीअ में चवंदा आहिनि त हिकु नियाणी 7 क़ुरान, इहो आहे मिसाल। चई हाणे असीं 4 ॼायूं आहियूं, 4 7 28 क़ुरान आहियूं, उन्हनि खे मेड़ मञी त मञी। माईअ जी ॻाल्हि मूंखे वणी वई, मुंहिंजी माई तव्हांखे चइनी घरनि खे मूं माफ़ी ॾिनी। सो मूं चवनि त तई आहियो 7 नियाणियूं, 7 नियाणियूं 49 क़ुरान। हाणे ताईं राति जो रोज़ु ख़ुदा जे दरगाह में हथु खणो, चई साईं इहो ॻाल्हि असीं कंदासीं। मुंहिंजो इहो ॻाल्हि कंदासीं, बाक़ी कम असां त छॾे ॾियो। दीन तार ते किताबु लिखियो आहे मंतक तैर, पारसीअ में आहे, शहर में कंदुसि। ऐं उन में लिखियलु आहे त हिकिड़ो 1,00,000 पखियुनि जो तिन ख़्यालु कयो त असां सीमो पखी ॾिसूं, माना ख़ुदा खे ॾिसूं। ऐं उन जे लाइ पोइ हिकिड़े रहबर खे, हुद पखीअ खे चऊं तूं असांजो रहबर थी, तूं हली असांखे ॾेखार। चऊं त को काफ़ जबल में आहे, पोइ वठी कंदी हलिया 1,00,000 पखी। पोइ किथे ऋण पटाया, पोइ उञुनि में झोलनि में मरी किरी पिया, के मरी पिया, के अॻिते हली से वरी तालाब आया ऐं ढंढूं आयूं, मच्छियूं आयूं, ॿियूं आयूं। के चवंदो भई न हुते मुसीबत मां निकिरी आयूं, हाणे अॻिते कहिड़ो ठहियो, के हुते वेही रहिया। के अॻियां वरी बाग़ आया, उन्हनि बाग़नि जे मेवनि ते वेही रहिया, के फसलुनि ते वेही रहिया, के वरी शिकारनि जे शिकार थी विया। 1,00,000 माण्हुनि में पखियुनि में बाक़ी वञी 30 पखी बचिया। पोइ अची पहुता कोकाफ ते, पंहिंजे लीडर खे चयूं हाणे ॿुधाए कोकाफ अची वियो ऐं घणनि जूं तइदादूं ख़तमु थी वियो। हुनजो 30 जेको आहे अखर सी चइबो आहे 30 खे पारसीअ में, माना 30 ऐं मुर्ग माना पखी। तई ख़ुदि मुर्ग आयो, सी मुर्ग आयो, तई ख़ुदि सी मुर्ग आयो, हाणे तव्हांखे ॿिए सी मुर्ग ॻोल्हण जी ज़रूरत ई कान्हे। सो उन वांगुरु हीउ वॾो फ़ासिलो आहे ज़िंदगीअ जो। ज़िंदगीअ में कामयाबु थोरा था बचनि, पोइ के विच में वियो हिननि खे फिरियो वञनि, के भुलिजो वञनि, के कीअं था थियनि, पोइ वञी सी मुर्ग था बचनि। शेख आज़ाद जे बारे में ॿुधायो त इन तव्हांखे जुदा छो थी? शेख आज़ाद 4 दोस्त हुआ, हिसामुद्दीन राशिदी, सोभो ज्ञानचंदानी, मुखो ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो, ॿियो रशीद भट्टी, 4 मुख हुआ। पोइ उन्हनि चइनी हिन खे सलाह ॾिनी त तोखे लालच वठी वई आहे। हिकिड़ी रांदि थींदी आहे तंहिंखे चइबो आहे आरफबाज़ी, पर उनखे अॼुकल्ह दुनिया में लूडो था चवनि। उन में ॾाकणियूं पवनि ऐं उन में नंग पवनि, ॾाकनि तां चढ़ी वेंदो मथे, पोइ बिस्त में पहुचण खां अॻु में वरी जेको नांगो जे मुंहं ते अची वियो त वरी लाहे वरी हा। सो पछाड़ी वारो नांगो आहे, तंहिंजो नालो आहे लालच ऐं ॿियो ख़ौफ़। ॿिए नांग जो आहे नालो ख़ौफ़। इहे वॾियूं शयूं जेके आहिनि से हिकिड़ी लालच, ॿियो ख़ौफ़। हाणे हिन खे इंसानु लालच खां ख़ाली कोन्हे ऐं हिन खे लालच थी था। ऐं सियासत में त एतिरो कोन आहियां जेतिरो की हिन में शाइरीअ में या इल्म में क़ाबिलियत में। हाणे मूंखे उनजो उजूरो मिलणु घुरिजे। के वज़ीर थिया, के कीअं थिया, उन्हनि खां त वधीक क़ाबिल आहियां। पोइ तूं अचु तूं यूनिवर्सिटी ते वाइस चांसलर, चइनी सलाह ॾींदसि त न थिए, तुंहिंजी इज़त सॼी ख़तमु थी वेंदी। पोइ
उन खां अॻु में सो आऊं वियुसि गश्त में ज़बान जो मसालो पोइ उते ख़ैर पियो बीस में ऐं सुतो पियोसि पचे आस्ते करे मुंहिंजे पेरनि खे ज़ोर ॾिनई मूंखे चयईं त मुंहिंजे पास कीअं वई चित तोखे मिलण आयो आहियां थकल आहियां पोइ मिलंदासीं इहो एडवोकेट्स ॾिनी आहे शाम जो एड्रेस उते मिलंदासीं उते ॻाल्हियूं कंदासीं या कोन छो ख़ौफ़ में मूं ॾिठो त हिनखे हिकिड़ो डपु आहे ॿी लालच बि आहे पोइ हिनखे जो सलाह कयूं त तूं वाइस चांसलर थी पोइ चई पर वाइस चांसलर थींदुसि पोइ चई तोखे सफ़ीर कंदुसि हिंदुस्तान में पोइ हीअं कंदुसि पोइ हीअं कंदुसि पोइ वियो चइनी सलाह ॾींदुसि त तूं न वञु पोइ हुनजी सलाह रद्द करे वियो मूंखां पुछई कोन मूं सम्झो त हिनजो त रस्तो आहे तना पोइ वियो पोइ बदनामी थी निकितो हाणे मस वरी रियलाइज़ कयो अथसि त मूं जेको रस्तो वरितो सो ग़लति वरितो न का वज़ारत मिली न का सिफ़ारत मिली ऐं हाणे वरी वेठो आहे मैदान ते सो ईअं थियो हिकिड़ो किताब को आहे लिखियो अथमि तंहिंमें भुटे लाइ रखियऊं त हीअ जिना खां जेको 23 सालनि जे वक़्त खां पोइ जिना जेको रुतबो हासिलु कयो सो हिन 7 साले में रुतबो हासिलु कयो वॾो दिमाग़ वारो हो पर हाणे वरी भुटो वरी मुश्किल पैदा थींदो त असांजो वॾो असेट थी आहे सिंध जो पीर मखदूम साहिबु हलंदो आहे बहितरीनु अदीब सुठो माण्हू हिन मयार जा माण्हू मुश्किल पैदा थींदा पर आहे ज़मानो आहे तंहिंमें ज़माने में सुठा पाइनि ख़राब आहिनि तंहिंजे करे जेके गुज़र करे विया त के तारीख़ में उन्हनि जो उहो हिसो ॾियणु घुरिजे जेको जंहिंजा हक़दार आहिनि ऐं भुटे खे चवां थो त बहितरीनु माण्हू जेके असांजा सिंध पैदा कया अथनि मां भुटो पोइ जिना पोइ अली मोहम्मद राशिदी पोइ जेके ख़ासियतूं आहिनि तिन खे छॾिबो कोन मरहूम हुसामुद्दीन राशिदी जेको अली मोहम्मद राशिदी मरहूम जो भाउ उनजे बारे में तव्हां छा रायो और मुंहिंजो गहरो दोस्त भाउ सभु कुझु हो मूं संस हयाती जो बयानु सो असां किताब ॾिनो आहे जनम गुज़ारिम जिनसी राशिदी जो भुटे जो शाहनवाज़ भुटे जो हिन भुटे जो सभिनी जो पंहिंजो बयानु अदीब हो बहितरीनु मोहबती हो हिकिड़े ॾींहुं मूं वटि आयो त तूं तार कर त भुटे त ऐं भाई माफ़ थिए मूं चयो अमेरिका जे प्रेसिडेंट तार कई आहे ऐं कैनेडा जे प्राइम मिनिस्टर तार कई आहे ऐं इंग्लैंड जे प्राइम मिनिस्टर तार कई आहे रशिया जी कई आहे सभिनी कई आहे ऐं पियो नज़रबंदि थियो मुंहिंजी तार असरु कीअं कंदी पोइ रोई ॾिनई पोइ मूं चयोमांसि छो चई मूं सां थोरो कयो हुई मूंखे मोकिलियो हुई बीमार पइजी वियुसि दिलि जो बीमार मूंखे मोकिलियईं रशिया में 2 लाख रुपया ख़र्चु थिया